भाऊ अमीर हमज़ा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ुशबारियूं ख़ैर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जी चङा भला ताज़ा तवाना ॿियो ख़ैर ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो साईं, तबियत सही है? अल्लाह जा अहसान करम रब साईं जा। जी साईं, ॻाल्हि पे कई तव्हां असां हा तव्हांजे ॻाल्हियुनि मां कुझु लुत्फ़ हा हा जी साईं। 1965 मंझि फिल्म जारी थी शबनम। हाओ हा जी साईं। ओ मलका तरनम नूरजहान जी हो हिकिड़ो गानो ॻायो। वाह ॻायईं त चुन लिया मैंने तुम्हें वाह सारा जहां रहने दिया। नहीं वाह वाह प्यार न करना ये दिल जी कहता रहा कहने दिया। वाह चुन लिया मैंने तुम्हें सारा जहां रहने दिया। वाह वाह नहीं जी साईं। ओ हिकिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि माण्हुनि जे अख़्तियार जूं हाओ त उहो माण्हू कहिड़ी शइ खे चूंडे थो हा ऐं कहिड़ी शइ खे छॾे थो, हाओ ईअं चइबो न। बिल्कुलु साईं। ॿियो जेकॾहिं उनखे उनजे चूंड ते रोक या टोक कंदो जी तंहिंखे चवंदो तुंहिंजो छा। तुंहिंजो छा। हा हा इहा आम ॻाल्हि आहे। हे हा उहो चवंदो यार वाक़ई मुंहिंजो कुझु न वञे, कुझु न वञे पाण ॼाण। पाण जा। हाओ तंहिंजी माना त उहो माण्हू जो को ज़ाती बि कुझु थिए थो हा अख़्तियार थिए थो। जंहिंमें ॿियो केरु ॿिया हा वेझो या परे वारो वाक़ुफ़कार अणवाक़ुफ़ माइट जी या न माइट हा हा तंहिंमें उहो मुदाख़लत नथो करे सघे। हा बिल्कुलु मुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजी मर्ज़ी तुंहिंजो छा। तुंहिंजो छा बिल्कुलु। ईअं न साईं। जी साईं जी। हो कंहिंजे ज़ाती अमल मंझि मुंहिंजो छा हा ऐं मुंहिंजे ज़ाती अमल में कंहिं ॿिए जो छा, हक़ीक़त आहे। ईअं साईं। हाओ साईं। पर जेकॾहिं मां इहा सोच कयां जी साईं। त मां माण्हुनि बिना न आहियां, हा माण्हू मूं बिना न आहिनि। हाओ इहे ॿिया ऐं मां गॾिजी हिकिड़ो समाज ठाहियो आहे, हाओ हीअं साईं। बिल्कुलु साईं। तंहिंजे करे इहो तुंहिंजो छा मुंहिंजो छा मां कढी छॾियां त बहितरु आहे। बहितरु रहंदो बिल्कुलु। इहो तुंहिंजो छा ऐं मुंहिंजो छा आहे ख़ुदि गर्ज़ी वारी हिकिड़ी सोच थी नज़र हा अचे, बिल्कुलु हीअं न। बिल्कुलु साईं। सो माशरनि मंझि अहिड़ी निगाह सां साईं सोचिजे थो जी त ख़ुदि गर्ज़ी का घणे मिक़दार में थी वई आहे। हा हा बिल्कुलु। ख़ुदि सरी हा हा ख़ुदि गर्ज़ी जी साईं। ख़ुदि मर्ज़ी, जी हीअं न साईं। जी साईं जी। ख़ुदिदारी अलबत्ता कुझु घटि थी वई आहे। हा ख़ुदिदारी घटि थी वई आहे। हा हाओ ॾिसिजे थो। हा अॻे हूंदा माण्हू पोइ केॾो बि तंग हालीअ मंझि हूंदा जी साईं। त तकड़ करे कंहिंखे सुवाल न कंदा। हा हा हाओ साईं। ऐं हाणे इहो आहे त जेकॾहिं न थोरो बि कुझु थिए थो त फेसबुक भरियो पिया था मूंखे ज़ुकाम थियो आहे दुआ कजो। हा 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 बिल्कुलु। सम्झो साईं। हा साईं। त ख़ुदिदार आहे जो पंहिंजो कंहिंखे ओरींदा बि न। न तकलीफ़ पंहिंजी न ॿुधाईंदा। हा साईं। जी भाऊ मंज़ूर असां ज़िंदगीअ मंझि रिश्ता नाता जी साईं। तालुक वास्ता जी रखूं था हाओ माण्हुनि सां, इलाइक़नि सां, रोड रस्तनि सां, हाओ हा बिल्कुलु। वस्तियुनि वाहणनि सां जी तालुक था रखूं। हा बिल्कुलु। ऐं मुआशिरे में जेके जेके शयूं वाह जो ज़रियो आहिनि जी तिन सां बि असांजो तालुक आहे, बिल्कुलु आहे। है न साईं। बिल्कुलु साईं। जो मां ईअं चवां त मुंहिंजो छा या कंहिं ॿिए जो छा हा त ॻाल्हि ठहंदी कान। नथी थिए। हा हाओ साईं। ठहंदी कान। बिल्कुलु। जेकॾहिं से नवताल आहे द वाह बंदा हा हा त मूं समेत ॿिया जेके बि ॿनी वारा पाणी सां वापसि माण्हू आहिनि हा। सभु जा सभु
वाह जे वही अचण जा मुंतज़र हिकु जेतिरा। हिकु जेतिरा। हाणे हिते तुंहिंजो छा मुंहिंजो छा छा माना रखंदो? काई माना नथो रखे। हा, तंहिंजी माना ते अज़ाफ़ी लफ़्ज़ असां सिखी पिया आहियूं हा जेके इस्तेमालु न करणु खपनि। बिल्कुलु। अढ़ाई पंहिंजो मींहुं वसी पियो, जी गप चिक थी हुई तमामु घणी। जी हिन अचणु वञणु ॾुखियो आहे। हा इन ज़मीन में तुंहिंजो छा मुंहिंजो छा ॻाल्हाए ॾेखारिजी नथो ॻाल्हाए थो सघे। बिल्कुलु। इहे न। हा अला जेकॾहिं मूंखे का बीमारी आहे, जी ॿियो को मूंखां अयादत करे त उनखे चवां छा तुंहिंजो छा? बिल्कुलु बि न। बुखार मूंखे आहे। बिल्कुलु बि न। हाणे सम्झो था न? बिल्कुलु साईं। तंहिंजे करे त इहे जेके असां लफ़्ज़ हाणे विधा आहिनि इस्तेमाल में जी मशहूरु करे छॾिया आहिनि, जी इहे असां हिकिड़ी खाना पूरी कई आहे। बिल्कुलु। हासकार। हा हा साईं, वञूं था बाज़ारि में, जी असांखे घर जे इस्तेमाल लाइ का शइ वठणी आहे। हा ओ असां हीअ वरितोसीं थर्मास, हा फस्ट क्लास ईअं कंपनीअ ठाहियो आहे। हा वरी वरी फ्री था हुनखे चऊं त जेको आहे हिन जो को वारंटी गारंटी हा केतिरो हलंदो, हा चांहि खे गरम केतिरो वक़्तु रखंदो, हा ऐं न रखे त पोइ हा हा बिल्कुलु। पोइ उहो ईअं नथो चई सघे त मुंहिंजो छा। हा न चवंदो, न चवंदो। उहो चवंदो त हिन जी एतिरा साल गारंटी आहे, हा है न। बिल्कुलु। जे तो वटि हीउ पंहिंजो कमु पूरी तरह जंहिं कम ख़ातिर ही तूं ख़रीद करे रहियो आहीं, जी ही न करे त तव्हां वापसि करे ॿियो वठी वञिजो। हा गारंटी वारंटी इन जे करे आहे। इन जे करे अदाए वारंटी मंझा, अदाए गारंटी मंझा हमरा टेकिजी वियो साईं। हा साईं। कार्ड बार्ड ठही हलियो, हा पक पकूणी वियासीं था। कलम खपे थो, हा अदा कलम ॾिजांइ, पनो त ॾे। वरी उन पने ते लिखी था ॾिसूं जी त कलम कीअं थो लिखे। हा साईं अॻे कलम टेस्ट थींदा, हा हाणे 20 रुपए जी 10 रुपए जी बाल पेन वरिती ऐं खीसे में विझी हल पुनल। अॻे पेन वसां फाउंटेन पेन, पेन हूंदी बिल्कुलु कत वारी, उहो लिखी वठिबो हो हुते माना। उन ते उनजो कत हलाइबो, हा वरी पने ते वरी जाॾो काॾो एंगल चेक कबा, हुन कुंडू हिसाब सां चकास करे वठिबी। चकास करे वठिबी। हा कलम ठिकर जो दौरु अचे पियो, अचे पियो मोटे पियो। मोटे पियो। हा पोइ अॻे घड़ा वठंदा हुआसीं। जी साईं। पोइ साईं कुंभर वटि घड़ा कतार में पिया आहिनि। हा हो खोड़ पिया आहिनि। खोड़, हा घड़नि जा खोड़ पिया। दिलनि जा खोड़। हा हाणे त उहो सभु सुहिणा पिया आहिनि, सभु हिकु रंगा पिया आहिनि। हा हाणे असां साईं उन ठूंकू हणी उन चेक था कयूं पिया, कोई भेलो त कोन्हे। कचो जेको आहे उनजो आवाज़ु ॿियो, हा ऐं जेको पको घड़ो उनजो आवाज़ु ॿियो। हा बिल्कुलु। हा जी अलाए न इहो रखो, हे भेलो आहे, उहो ॿियो खणी वठो, पर हुनखे ठूंगो हणिबो। जी पोइ उहो आवाज़ु पको ॾींदो, हीअ भलो आहे, हीअ पकल आहे। इन मंझि न कुंभर चवंदो त ईअं छो थो करीं, हा न ख़रीद करण वारो चवंदो त तुंहिंजो छा। हा न चवंदो। न चवंदो। ॿई धुरियूं सम्झंदियूं त हीउ कमु जेको करे रहियो आहे इहो बहितर करे रहियो आहे। बहितर करे रहियो। हा हा बिल्कुलु। अहिड़ी तरह साईं माण्हू पंहिंजे तन दुरुस्ती जी ख़ातिर जी तबीब वरी वञे थो, हा जंहिंखे हिन अॼु जे दौर में डॉक्टर था डॉक्टर चवनि। था चवनि। हा हा इस्पताल, अस्पताल। उन में बि को कंहिंखे न चवंदो त छो थो वञी, ऐं को चवे त छो थो पुछी। बिल्कुलु। साईं इस्पताल वेंदो ज़ाहिर आहे माण्हू हाजत लाइ, हा या तन दुरुस्ती जे लाइ वेंदो, हा या हयादत लाइ वेंदो, बिल्कुलु। या ख़ुदि मरीज़ या माइट मरीज़। बिल्कुलु। हीअं न साईं। हा जी साईं। त ज़िंदगीअ जा खोड़ अहिड़ा अवामिल आहिनि जी जेके माण्हू छंडे छाणे थो। हा हा हा
बिल्कुल पोइ ख़ातिरी करे चकासे ख़ातिरी हा ख़ातिरी करे ख़ातिरी साईं हा इन जे करे त इहो हुनजो हिकिड़ो लाज़िमी कमु आहे हा लाज़मी कमु आहे। हा त ईअं ज़रूरु करणु घुरिजे। करणु घुरिजे जी जी असां ही पंहिंजो ऊन्हारे जी मुंदि हिंदाणा वरितासीं साईं वरितियूंसीं असां चती हणीसीं हा 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 बिल्कुलु असां हिंदाणे खे चती लॻी आहे गाड़ो इहो ज़बरदस्तु लोग आहे असां न मज़े जो कोन्हे हा हा हे हिकिड़ो हिंदाणो हा हिंदाणो आहे हा बिल्कुलु जंहिंखे तरबूज़ था चवनि हा बिल्कुलु वरी आयासीं खरबूज़ ॾे हा गिदरो गिदरो असां मिठो कुर्तो ॾिसां हा हा असां नक सां सिंघिजी वियो हा के वरी निशानियूं बि आहिनि हा निशानियूं बि आहिनि आहिनि। शरण में घणा वारी नक सां सिंगंदा। सिंघंदा आहिनि निशानियूं बि आहिनि जी जी असां मिठो आवाज़ छो यार इहो अंब रखिया थी अंब मिठा आहिनि यार मिठी जिन्स सुठी हुजे त ॾिजाए मूंखे जी ईअं न हा बिल्कुलु ओ माण्हू ख़रीद फ़रोख्त करे थो वञे बिल्कुलु हा इन में कंहिं जॻह ते अची बीह था रहनि बा हिकिड़ो रेड़े वारो बीठो आहे जी ॿियो ख़रीद करण वारो आहे। जी ख़रीद करण वारो चए थो त 200 ॾींदुसि हाणे हा मिसाल जी जी साईं हो तो जो न 300 रुपया ॾे हा ईअं जी असां ख़रीद करण वारो सोचियो त हिन में फ़ाइदो सुठो आहे हाली हफ़्तो खणो त भाॼी को छुटी पवंदुसि जी हा 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 अदा ॾे वठि कंदे 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 अदा 50 ही मथे थियो 50 हुन छॾी हा अदा 250 में कमु थी वियो अदा वाह जी थी विया हलिया वाह हा हुन जो जान छुटी हींअर अॼु जी ॾाढी माशाला जी। पूरी थी ख़रीद करे जेको हलियो त ॾाढो करारो करे 250 में अचु हफ़्तो कढी आयुसि हा है न सही ॻाल्हि वियासीं अॻे पठाण बीठो आहे हा जेके हिन ॿार रस्तनि ते बीठा आहिनि हा हा अदा हे कोट घणे जो आहे 500 जो आहे हुन चयो त 50 रुपया ॾियांजो हा साईं 500 काॾे 50 रुपया काॾे हा वठि वठां इहो महल पई थी ॻरी हा पठाण कुझु लहंदो थो अचे कुझु पंजकी हे चढ़ंदो थो वञे हा हणंदे कंहिं विच ते अची ठहिया हा सौदो तय थी तय थी वियो हा हाणे इहे हिकिड़ी थोरियूं ॻाल्हियूं हा आहिनि बिल्कुलु जंहिंते माण्हू एतिरियूं तवजो सां तकलीफ़ सां हाणे जंहिं माण्हू वटि मां ख़रीद करण लाइ हुन सां ॻाल्हियुनि में अचणु चाहियां थो हा हा वक़्तु त लॻे थो न बिल्कुलु मुंहिंजी सघ त ख़र्च थिए थी न जी जी जंहिंखे था चओ न बार्गेनिंग बार्गेनिंग अंग्रेजी में चइबो ईअं सही हा बिल्कुलु हाणे इहो शयूं वठण लॻी पिया त कॾहिं कॾहिं कलाक बि टपी थो वञे हा बिल्कुलु इहा हिकिड़ी थोरी ॻाल्हि आहे थोरी ॻाल्हियूं हूंदी है न हा जे घटि क़ीमत वारियूं ॻाल्हियूं घटि क़ीमत घटि मुल्ह वारियूं ऐं हिते ॻाल्हि न बि ठहे त बि ॻाल्हि हली वेंदी हा इहा न साईं बिल्कुलु सही हाणे ही ॿुधूं था त को इलेक्शन जो ज़मानो अची वियो आहे हा 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 साईं हाणे इलेक्शन हिकिड़ो आहे सिलेक्शन ॿियो आहे इलेक्शन हा हाणे ॿिन्ही जी माना आहे चूंड चूंड सिलेक्ट करणु माना बि चूंडणु ऐं इलेक्शन इलेक्ट करणु माना बि चूंडणु पोइ पुछियोसीं त भाई हिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे हा चयूं त जेको सिलेक्शन ऐं लफ़्ज़ आहिनि अंग्रेज़ीअ में जी साईं जेको सिलेक्शन आहे उन जी माना बि चूंडणु आहे ऐं जेको इलेक्शन आहे उन जी माना बि चूंडणु आहे हाणे फ़र्क़ु इहो थींदो त जेको जंहिंखे तव्हां वोट ॾेई करे चूंडियो जी वोट ॾेई हा उनखे इलेक्शन उनखे इलेक्शन चइबो हा पोइ इहो अमल थींदो आहे हर मुल्क में जी पाण सवेर नूरजान जो ॻायल गानो ॿुधोसीं चुन लिया मैंने तुझे चुन लिया सारा जहां रहने दिया वाह वाह न साईं हा साईं इहो इहा बि मुंहिंजी मर्ज़ी आहे हा को मूंखे चवे त उनखे हक़ु नथो पुॼे हा उनखे को नथो पुॼे बिल्कुलु सो हाणे साईं जेकॾहिं मां चूंडियां
त उहो कमु कहिड़ो कंदो इहो मूंखे थोरो सोचणो आहे हा पोइ मतां मां सम्झ कयां हा मतां बिल्कुलु अदा इहो जेको मां हिनखे जंहिं नुमाइंदे खे मां वोट ॾींदुसि जी उहो हितां कामयाबु थी करे जेको असांजे मुल्क जो वॾो हाउस आहे हा जंहिंखे असेंबली था चवनि हा उन में वञी वेहंदो जी हर हिकु तरह जो गॾिजी करे सभु हुते गॾिबा वञनि जी साईं जी पोइ उहे के फ़ैसिला कंदा जी जन ते मूं समेत मुल्क जा सभु माण्हू अमल कंदा हा हा कानून ठाहींदा उहे। कानून ठाहींदा उन ते इदारा उन ते अमल कंदा बिल्कुलु कोर्टूं उन्हनि ते हलंदियूं हा माण्हुनि खे सज़ाऊं बि उन ते मिलंदियूं माण्हुनि खे निजातूं उन ते मिलंदियूं उहे जेको फ़ैसिलो कंदा उन फ़ैसिले तहत जी चोर ॿधबो ऐं चोर छुटंदो हा ॾोही ॿधबो ऐं बेकसूर सॾिबो हा साईं न बिल्कुलु उहे जेके उते वञी करे छो त उहे हिन राज जा चूंडियल नुमाइंदा हा उहे वोट वठी आया आहिनि हा ॿी माना में राज उन्हनि खे पग बदिराई पग बदिराई आहे हेॾे मोकिलियो अथई हा जहिड़ी तरह असां बिरादरनि मंझि पग बदिराईंदा आहियूं बिल्कुलु अदा असांजो ई वॾो आहे वॾो। माना मुल्क जे मुख़्तलिफ़ बिरादरनि पंहिंजो वॾो मुक़ररु करे उनखे पंहिंजे राज जी पग बदिराए ऐं सरकारी तरह मोकिलींदा आहिनि हा त साईं तव्हां हेॾे वञो ऐं मुल्क जे मुतलिक़ असां मुतलिक़ मुल्क जे माण्हुनि मुतलिक़ के सुठा सुठा फ़ैसिला कयो पोइ उहो उते जेके जेके वञी गॾिबा जी उहे गॾिजी करे हिकिड़ो फ़ैसिलो कंदा जी उहो फ़ैसिलो साईं हुनजो ऐलान थी वेंदो उहो फ़ैसिलो साईं लिखत में अची वेंदो जंहिंखे बिल था चवनि हा 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 साईं हा बिल्कुलु अदा कोर्ट बि उन ते अमल कंदी इदारा बि उन ते अमल कंदा जी साईं हाणे इहो उन्हनि जी जेका कयल सलाह आहे जेको बिल आहे जी उन सां जेकॾहिं मूंखे अताब अचे पोइ मां मयार कंहिंखे कयां चइबो त मां जंहिंखे वोट ॾिनो उन मुंहिंजे मुतलिक़ गौरव ख़ौज़ न कयो हा मुंहिंजे वोट खे मूंखे अहमियत न ॾिनी न ॾिनो मुंहिंजे हाल खे ॾिसंदे ॾिसंदे उते कुझु एतिराज़ त करे हा हा बिल्कुलु हा अदा त जेके मुंहिंजे तर वसंदा आहिनि उहे तव्हांजा ॿार कोन खणी सघंदा हा तंहिं करे हीअ लाथ कयो हा त मुंहिंजा माण्हू इहो सही वञनि हा अणसांजा ॿार न खणायो बिल्कुलु छो दा इहे ॻाल्हियूं आहिनि जी त मां जॾहिं ठिकर जी शइ थो वठां त बि ठूंका हणी हणी कचो बेलो ॾिसी थो ॾिसी थो वञा शहर वञो कोप वठां थर्मास वठां हा चेक थो कयां कलम वठां कागज़ वठां चेक थो कयां हा न साईं बिल्कुलु साईं बसर वठां पटाटो वठां हा टमाटो वठां बिल्कुलु। मटर वठां चेक थो कयां ज़िंदगी जो हर कमु माना चेक करे था कनि ईअं हा हेॾो अहम कमु महिल मां गाफ़िल छो थो थियां इहो सोचणु घुरिजे न साईं हा बिल्कुलु छो त जॾहिं मुंहिंजे वोट ते वयल मुंहिंजो नुमाइंदो मुंहिंजे हक़नि जी नुमाइंदगी न करी इन जो मतिलबु आहे त मां वोट कंहिं धारे खे ॾेई छॾियो हा बिल्कुलु जेको मुंहिंजे सूरनि खां वाक़ुफ़ु न आहे बिल्कुलु जे मुंहिंजो वञी करे उते मुंहिंजी वावर करे हा। त मुंहिंजे घर जे ॿाहिरां चोरनि ते कुता बि न भौंकनि हा चोर लोढ़ा बि न लताड़नि हा ऐं कंहिंजे घरनि खे खाट बि न लॻनि बिल्कुलु हक़ीक़त आहे साईं हा बिल्कुलु साईं ही जेके असांजी क़ौम जा बचा आहिनि हा तंहिंजी तालीम जी जेका तदरीस आहे हा उहो अमल बि बहितरीन तरीक़े सां सर अंजाम बिल्कुलु ऐं मुंहिंजे मुल्क जा जेके रोड रस्ता आहिनि उहे बि सुठा हुजनि ज़बरदस्त मुंहिंजे मुल्क जूं सवारियूं सुठियूं हुजनि हा। इहे मुंहिंजे माण्हुनि लाइ बिजली सफ़ा सवली हा। सांझी सस्ती हुजे ही मुंहिंजे मुल्क जी पंहिंजी गैस पंहिंजे माण्हुनि लाइ सहांगी हुजे बिल्कुलु जॾहिं मुंहिंजो माण्हू वञी करे हा। उते मुंहिंजे मुल्क मुतलिक़ मुंहिंजे माण्हुनि मुतलिक़ मुंहिंजे मुल्क जे माण्हुनि मुतलिक़ को मुफ़ीद फ़ैसिलो नथो करे इन जो मतिलबु आहे त मां ऐं मुंहिंजे मुल्क जे मारवड़नि माण्हुनि हा शायदि को माण्हू ॿियो मुंतख़िब कयो आहे हा ज़्यान करे छॾियो वोट ज़्यान थी वियो आहे हा वोट ज़्यान थी वियो हा सो भाऊ इहे हलंदड़ मुंतहे ऐं वोट जो हिकिड़ो भरम आहे दादा जेको जंहिंखे बि चूंडणु वञे उन जी इन चूंड जे अमल खे को ॾिसे न ॾिसे हिकु पाण हुजे ॿियो मथसि
ॾिसंदड़ अलाह हुजे बिल्कुलु ऐं माण्हू उते अलाह जे अॻियां पाण खे ज़िम्मेवार ठाराए ऐं हक़ जो फ़ैसिलो करे। छो त जेकॾहिं मूं ग़लति फ़ैसिलो कयो त इन मुंहिंजे ग़लति फ़ैसिले जो अताब मुंहिंजा पंहिंजा सहंदा, परावार कोन सहंदा। बिल्कुलु